أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ألف لام ميم. أحسب الناس أن يتركوا أن يقولوا آمنا وهم لا يفتنون. ولقد فتنا الذين من قبلهم فليعلمن الله الذين صدقوا وليعلمن الكاذبين. أم حسب الذين يعملون السيئات أن يسبقونا ساء ما يحكمون. من كان يرجو لقاء الله فإن أجل الله لآت وهو السميع العليم. ومن جاهد فإنما يجاهد لنفسه إن الله لغني عن العالمين. والذين آمنوا وعملوا الصالحات لنكفرن عنهم سيئاتهم ولنجزينهم أحسن الذي كانوا يعملون. ही सूरह अनकबूत है। यह मक्कतुल मुकर्रमा में नाजिल थी। हिन में 69 आयतूं ऐं 70 रुकू आहिनि। शुरू अल्लाह जे नाले सां जेको बेहद मेहरबान निहायत रहम वारो आहे। अलिफ लाम मीम। इन जो मतिलब अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अलावा ॿिए कंहिंखे ख़बर न आहे। अहसिबन नास, छा माण्हू इहो सम्झनि था त उन्हनि खे छॾियो वेंदो। इन सिर्फ़ु एतिरो चवण ते उन्हनि खे छॾियो वेंदो त असां ईमान आंदो ऐं उन्हनि खे आज़मायो न वेंदो। बेशक असां उन्हनि माण्हुनि खे आज़मायो जेके उन्हनि खां पहिरीं हुआ। सो अलबत्ता ज़रूर ब ज़रूर अल्लाह ताला मालूम करे रहंदो उन्हनि माण्हुनि खे जिन सच चयो, ऐं अलबत्ता ज़रूर ब ज़रूर अल्लाह मालूम करे रहंदो कूड़नि खे। हिन सूरत में इब्तिदा में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए, उहे मुसलमान जेके मक्कतुल मुकर्रमा में काफ़िरनि जूं तकलीफ़ूं बर्दाश्त करे रहिया हुआ ऐं अज़ियतूं बर्दाश्त करे रहिया हुआ, उन्हनि जे बारे में अल्लाह ताला फरमायो त छा इन्हनि माण्हुनि इहो सम्झो आहे त उहे सिर्फ़ु एतिरो चवण ते त असां ईमान आंदो छॾिया वेंदा ऐं असां उन्हनि खे आज़माईंदासीं कोन, इम्तिहान में कोन विझंदासीं। छा इहो उन्हनि सम्झो आहे? माना ईअं न सम्झणु घुरिजे त ज़रूर ब ज़रूर उन्हनि खे आज़मायो वेंदो। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं आज़माइशूं ईंदियूं। मसलन उन्हनि खे जेके काफ़िरनि जे तरफ़ां, मुख़ालिफ़नि जे तरफ़ां जेके मुसीबतूं पेश आयूं पे उहे पेश, ऐं इन खां अलावा जेको आहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं आज़माइशूं, यानी बीमारियूं, दर्द, कर्ज़, मर्ज़, मुख़्तलिफ़ हालात पेश ईंदा ऐं इहा सभु कुझु आज़माइश आहे। आज़माइश माना इम्तिहान ऐं का सज़ा कान्हे, बल्कि अल्लाह पाक ईमान वारनि जी आज़माइश फरमाईंदो। अॻियां अल्लाह ताला फरमायो त असां त हिननि खां पहिरीं जेके माण्हू हुआ यानी ईमान वारा, उन्हनि खे बि असां आज़मायो। जीअं उन्हनि खे असां आज़मायो ईअं असां हींअर तव्हांखे बि आज़माईंदासीं। इन में पहिरियनि में अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम हुआ ऐं औलिया इकराम हुआ, उलमा इकराम हुआ, जेके नेक माण्हू थियनि था दुनिया में ऐं अल्लाह वारा थियनि था, उन्हनि खे आज़माइश में विधो थो वञे। ऐं आज़माइश जो मक़सदु छा आहे त सचनि खे कूड़नि खां अलॻि करणु, यानी माण्हुनि खे बि ख़बर पइजी वञे त सचा माना पंहिंजे ईमान जे दावा में सच्चा केरनि ऐं पंहिंजे ईमान जे दावा में कूड़ा केरनि।
गोया ईमान वारा कहिड़ा आहिनि ऐं मुनाफ़िक़ केरु आहिनि, मुख़लिस ऐं मुनाफ़िक़ में फ़र्क़ु पइजी वञे। त लेकिन अल्लाह रब्बुल आलमीन इनखे इन अंदाज़ में बयान फरमायो, फलयअलमन्न अल्लाहु अल्लज़ीन सदक़ू, अलबत्ता पोइ अल्लाह ताला ज़रूर ब ज़रूर मालूम करे रहंदो उन्हनि माण्हुनि खे जिन सच चयो। हालांकि अल्लाह रब्बुल आलमीन खे त इंसाननि जे पैदाइश खां पहिरीं ख़बर आहे त हू ईमान आणींदो या ईमान कोन आणींदो या छा कंदो छा कोन कंदो। अल्लाह खे सचे ऐं कूड़े जी पहिरीं खां ख़बर आहे। अल्लाह को इन्हनि खे आज़माइण खां पोइ अल्लाह पाक खे इल्मु हासिल कोन थींदो। अल्लाह जो इल्मु त क़दीम आहे, शुरू खां वठी आहे। हिते असल में मक़सदु इहो हो त माण्हू ज़ाहिर ज़ुहूर माण्हुनि खे बि ॾेखारे, माण्हुनि में बि जेको आहे सो इम्तियाज़ पैदा थी वञे ऐं फ़र्क़ु पैदा थी वञे, माण्हू बि सम्झी वञनि त वाक़ई ही सचो ऐं ही जेको आहे सो कूड़ो। इन तरीक़े सां अल्लाह ताला वाज़े तौर ते ज़ाहिर ज़ुहूर तौर ते ॼाणी रहंदो, वरना हक़ीक़त में त अल्लाह ताला सभु कुझु ॼाणे थो। अॻियां अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, हाणे ही ईमान वारनि जे तरफ़ रुख हो, हाणे वरी अल्लाह ताला काफ़रनि जे तरफ़ रुख फरमाए थो। इहो जुमिला मोतरिज़ आहे विच में। छा उन्हनि माण्हुनि इहो सम्झो आहे जेके बुराइयूं कनि था त उहे असां खां भॼी निकिरी वेंदा? सा अमा यहकुमून, बुरी तजवीज़ आहे जेका हू कनि पिया। माना ए काफ़िर इहो था सम्झनि त असां जेके करतूत करियूं पिया, कुफ़ुर शिरक ऐं ईमान वारनि खे जेके ईज़ाऊं ॾियणु ज़ुल्म करणु, छा इहे सम्झनि था त असांजी सज़ा खां बची पवंदा या असां खां भॼी निकिरी वेंदा? इहा तमामु बुरो फ़ैसिलो आहे जेको हुननि पंहिंजे दिलि दिमाग़ में विहारे रखियो। असां खां बची नथा सघनि, माना जॾहिं बची नथा सघनि त माना हिननि खे सज़ा मिलंदी। सज़ा मिलंदी इहो ॿुधाए अल्लाह पाक ईमान वारनि खे बि हिकिड़े एतबार सां त सराहतन त काफ़िरनि खे बि ॿुधायो वञे त हिननि खे सज़ा मिलंदी, पर ईमान वारनि खे बि तसली पई ॾिनी वञे त ए काफ़िर जेके अॼु तव्हांजा दुश्मन आहिनि ऐं अॼु जेके जिन जे हथां तव्हांखे तकलीफ़ूं पहुचनि पयूं, इन्हनि खे अल्लाह पाक छॾींदो कोन। ए अल्लाह जी पकड़ खां बची कोन था सघनि। मज़लूम खे जेॾीमहिल ज़ालिम जे बारे में सज़ा जो ॿुधायो थो वञे त हुनखे तसली थी मिले। त ईअं अल्लाह रब्बुल आलमीन हिते हुननि खे जेको तसली इन एतबार सां थी। हाणे वरी रुख ॻाल्हि जो यानी ईमान वारनि जे तरफ़ आहे त मा कान यरजू लिक़ा अल्लाह, जेको माण्हू अल्लाह रब्बुल आलमीन सां मुलाक़ात जी उम्मीद रखे थो त बेशक अल्लाह रब्बुल आलमीन जे मुलाक़ात जो मुक़र्रर वक़्तु जेको आहे उहो ज़रूर अची रहंदो ऐं उहो अल्लाह पाक ख़ूब ॿुधण वारो आहे, ख़ूब ॼाणण वारो आहे। माना त जेको माण्हू जंहिं माण्हूअ खे इहो यकीन आहे त भई मूंखे हिकिड़े न हिकिड़े ॾींहुं मरी करे अल्लाह पाक जे हुज़ूर में हाज़िर थियणो आहे, अल्लाह पाक जी पेशीअ में मूंखे पहुचणो आहे, अल्लाह वटि अल्लाह सां मुलाक़ात करणी आहे। जॾहिं अल्लाह सां मुलाक़ात करणी आहे त पोइ हीअ जेके तकलीफ़ूं पहुचनि पयूं, इन्हनि सभिनी तकलीफ़ुनि जो बदिलो मूंखे अल्लाह रब्बुल आलमीन पूरो पूरो अता फ़रमाए छॾींदो। सभु ग़म जेके आहिनि उहे धोपी वेंदा। क़ुरान पाक में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अज़हब अन्नल हज़न, जन्नती जेके आहिनि उहे जन्नत में पहुची चवंदा त तमामु तारीफ़ूं ने अल्लाह पाक जूं आहिनि जंहिं असांखां ग़म खे दूर करे छॾियो। यानी दुनिया जो चंद थोरो वक़्त जो क़याम आहे, हिते जूं तकलीफ़ूं बि मुख़्तसर आहिनि, हिते जूं ख़ुशियूं बि मुख़्तसर आहिनि, त ही जेके अल्लाह जे लाइ हिननि बर्दाश्त कयो, इहो जेको ग़म आहे या जेके परेशानियूं तकलीफ़ूं, हिते त वॾा पहाड़ पिया नज़र अचनि, पर जेॾीमहिल अल्लाह रब्बुल आलमीन सां मुलाक़ात थींदी ऐं अल्लाह पाक इन जो बदिलो था फ़रमाईंदो त ख़बर ई कान पवंदी त उहो हो छा, ख़तमु थी वेंदी, मिटिजी वेंदी ॻाल्हि। अल्लाह ताला फरमाए पियो त उहा अल्लाह जी जेका मुलाक़ात जो मुक़र्रर वक़्तु उहो ज़रूरु अची रहंदो, अल्लाह सां ज़रूरु मुलाक़ात कंदो। ऐं उहो अल्लाह केरु आहे? अस्समीउल अलीम, ख़ूब ॿुधण वारो, हर ॻाल्हि ॿुधण वारो। माना तव्हांखे तकलीफ़ूं पहुतियूं पे, तव्हां दुआऊं घुरियूं पे, तव्हां जेको ज़बान सां चयो पे, अल्लाह खे ॿधायो पे, अल्लाह जो ज़िक्र कयो पे, इहो सभु कुझु अल्लाह पाक ॿुधो पे। इन जो हाणे तव्हांखे बदिलो मिलंदो। वरी तव्हां जेको सब्र कयो इन्हनि तकलीफ़ुनि ते, उहो अल्लाह पाक ॼाणे पियो त तव्हां सां छा पियो थिए, तव्हां कहिड़े हाल में आहियो। तव्हां अल्लाह पाक खां लिकल कोन आहियो, अल्लाह जे इल्म में आहियो। अल्लाह पाक तव्हांखे
इन्हनि सभिनी यानी तकलीफ़ुनि जो ऐं अल्लाह जी जेका फर्मा बरदारी तव्हां कई आहे उन जो अल्लाह पाक खे इल्म आहे, अल्लाह तव्हांखे उन जो बदिलो ॾेई छॾींदो। अॻियां अल्लाह ताला फरमाए थो وَمَنْ جَاهَدَ فَإِنَّمَا يُجَاهِدُ لِنَفْسِهِ إِنَّ اللَّهَ لَغَنِيٌّ عَنِ الْعَالَمِينَ। जेको माण्हू मेहनत करे थो सो मेहनत करे थो पंहिंजे लाइ, बेशक अल्लाह ताला खे परवाह कान्हे जहाननि जी। अल्लाह रब्बुल आलमीन बेपरवाह आहे जहाननि खां। माना हिते जेको तव्हांखे असां चऊं पिया त तव्हां सब्र करियो, तव्हांखे जेका आज़माइश मिले पई त उन में सब्र करियो। ॿियो अल्लाह ताला जी फर्मा बरदारी ते ॼमी रहो, अल्लाह जी फर्मा बरदारी कंदा रहो। इहो जेको अल्लाह ताला तव्हांखे सब्र जो या मशक्क़तूं बर्दाश्त करण जो हुकुम करे पियो न, इन में यादि रखिजो त अल्लाह जो को फ़ाइदो कोन अथव, अल्लाह जो फ़ाइदो कोन अथव, बल्कि फ़ाइदो तव्हांजो पंहिंजो आहे। जेको माण्हू जेतिरी तकलीफ़ कंदो, जेको कोशिश कंदो, मेहनत कंदो, जेका कमाई कंदो न दुनिया में, उहा हुनजे पंहिंजे फ़ाइदे जे लाइ आहे, उहो पंहिंजी कमाई करे पियो। छो त अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे उहो जहाननि खां बेपरवाह आहे, जहान वारनि खां बेपरवाह आहे, अल्लाह खे कंहिंजी परवाह कोन्हे। जेकॾहिं केर बि अल्लाह जी इबादत न करे त अल्लाह जो को नुक़सानु कोन्हे, ऐं जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता सभु अल्लाह जा नाफ़रमान थियनि तॾहिं बि अल्लाह जो को नुक़सानु कोन्हे। जे सभु अल्लाह जा फर्मा बरदार थियनि त तिर जे बराबरि बि अल्लाह खे को फ़ाइदो कोन्हे। अल्लाह खे तव्हांजी का परवाह कान्हे, जेकॾहिं तव्हां कंदव त पंहिंजे फ़ाइदे जे लाइ कंदव। हिते बि इहो बि अल्लाह रब्बुल आलमीन हिननि खे जेको तसली ॾिनी, जॾहिं मिलण वारो आहे सभु कुझु पंहिंजे फ़ाइदे जे लाइ पिया करियूं। जेॾीमहिल हिकिड़े माण्हूअ खे कंहिं बि कम जे बारे में इहो ॿुधायो थो वञे त हिन जो फ़ाइदो तोखे मिलंदो, त तॾहिं बि हुनखे तरग़ीब थिए थी ऐं हुनखे जेको आहे सो उन कम ते यानी हिकिड़ो उभार थिए थो त ठीकु आहे, हीअ आउं ॿिए कंहिं सां थोरी बि भलाई करां, हीअ त आउं पंहिंजे पाण सां बि भलाई करियां, पोइ छो न सुठे तरीक़े सां करियां। अॻियां अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए उहो जेको तव्हांखे बदिले जो अल्लाह ताला फरमायो तव्हांखे बदिलो मिलंदो पंहिंजे फ़ाइदे जे लाइ करे पिया। उहो तव्हांजो फ़ाइदो कहिड़ो आहे? वल्लज़ीन आमनू वअमिलुस्सालिहाति लनुकफ्फिरन्न अन्हुम सय्यिआतिहिम वलनजज़ियन्नहुम अहसनल्लज़ी कानू यअमलून। उहे माण्हू जिन ईमान आंदो ऐं सुठा अमल कया, असां ज़रूर बि ज़रूर दूर करे छॾींदासीं उन्हनि खां उन जूं बुरायूं, ऐं ज़रूर बि ज़रूर असां उन्हनि खे बदिलो ॾींदासीं उन्हनि जे अमलनि खां घणो सुहिणो। यानी अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त ईमान ऐं आमाल सालिहा इख्तियार करण वारा, इन्हनि में सभु कुझु अची वियो, सब्र बि अची वियो, अल्लाह पाक सब्र जो हुकुम कयो आहे, इहो बि अमल सालिह आहे, ऐं ईमान आयूं, इताअत कयूं। अल्लाह फरमाए थो असां उन्हनि खां उन्हनि जा गुनाह मिटाए छॾींदासीं। हिकिड़ा जेके आहिनि कुफ्र सां शिरक खां ईमान आणण जे करे जेको आहे कुफ्र ऐं शिरक वारा गुनाह त ख़तमु थी विया। के गुनाह अहिड़ा आहिनि जेके तौबा सां ख़तमु थियनि था, के गुनाह अहिड़ा आहिनि जेके नेकियुनि सां ख़तमु थियनि था, के गुनाह अहिड़ा आहिनि जेके जेको आहे सो यानी अल्लाह पाक जे फज़ल सां ख़तमु थियनि था, के गुनाह अहिड़ा आहिनि जेके कुझु न कुझु सज़ा मिलण खां पोइ बि ख़तमु थींदा। पर ईमान वारो जेको आहे उन जा गुनाह ख़तमु थियणा आहिनि। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता उनखे यानी जहन्नम में वञिणो बि पवंदो त पाक थियण जे लाइ वञिणो पवंदो थोरे वक़्त जे लाइ, पोइ हमेशह जे लाइ उनखे जन्नत मिलंदी। त अल्लाह ताला फरमाए पियो त जेको सो असां उन्हनि जे बुराइनि खे मिटाए छॾींदासीं, ऐं जहिड़ा हुननि अमल कया हुआ न, ऐं हुननि जा अमल जंहिं दर्जे जा, जंहिं सवाब जा मुस्तहिक हुआ, ओड़ो न उन खां तमामु घणो सुहिणो असां हिननि खे बदिलो अता फरमाईंदासीं। हाणे अल्लाह पाक एतिरियूं तरग़ीबूं ॾिनियूं, हाणे इन्हनि तरग़ीबुनि ते अची करे जेके मशक्क़तूं अचनि पियूं न इंसान खे, पोइ दुश्मननि जे तरफ़ां अचनि या ॿियनि ज़राए सां अचनि, इन ते सब्र करणु आसान थो थी वञे, ऐं अल्लाह पाक जी फर्मा बरदारी ते ॼमणु ऐं हिम्मत सां जेको आहे सो पंहिंजो आख़िरत खे ॾिसी करे जेको सो पंहिंजो रुख़ सही करणु, इहो आसान थो थी वञे। एतिरियूं तरग़ीबूं अल्लाह ताला हिन हिसे में ॾिनियूं। अल्लाह ताला पाण सभिनी खे फ़िक्र आख़िरत नसीब फरमाए ऐं क़ुरान पाक जो क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद
कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्ना मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक व सल्लम। आमीन आमीन आमीन। सुब्हानल्लाह।